मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तो उन जी इद्दत जेकी आहे क़ुरान हकीम बयानु कई आहे, तलाक वारी औरत जी बि ऐं जंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे उन जी बि क़ुरान हकीम बयानु कई आहे। त उहा औरत जी इद्दत जेकी स्टार्ट थींदी जंहिं ॾींहुं मुड़ुसु मरी वियो आहे, मसलन तौरु 10 अप्रैल ते, मां हिकिड़ो मिसाल थो बयानु कयां, 10 अप्रैल ते के औरत जो मुड़ुसु जेको आहे इंतकाल करे वियो, त हाणे 10 अप्रैल खां उनजी तारीख़ इद्दत जी शुरू थींदी। पोइ उनजे अंदरि उलमा जा ॿ कौल आहिनि। जेकॾहिं अगरि महीने जी इब्तिदा जे अंदरि यानी सिंधी महीनो, सिंधी न इस्लामी महीनो, इस्लामी महीने जेकॾहिं इब्तिदा तारीख़ जे अंदरि मुड़ुसु जो इंतकाल थियो आहे, मसलन तौरु 1 तारीख़ जे अंदरि मुड़ुसु जो इंतकाल थियो आहे, त हाणे इहा औरत महीननि जे एतबार सां पंहिंजी इद्दत कंप्लीट कंदी। हाणे माना 4 महीना 10 ॾींहं ताईं हलंदी, छो त इहो महीने जी इब्तिदा आहे न। 1 तारीख़ ते अगरि कंहिं औरत जो मुड़ुसु मरी वियो त हाणे 4 महीना 10 ॾींहं। पर जेकॾहिं अगरि कंहिं औरत जो मुड़ुसु 1 तारीख़ ते न वियो आहे मरी करे, बल्कि विच महीने में इस्लामी तारीख़ में वियो आहे, मसलन तौरु 15 तारीख़, 18 तारीख़ या अहिड़ी तरह 20 तारीख़, त उन में छा, पोइ उन में उहा औरत 103 ॾींहं पंहिंजी इद्दत में वेंदी। 103 ॾींहं से घणा महीना थींदा? 4 महीना 10 ॾींहं थींदा न थींदा? 120 ॾींहं माना 4 महीना ऐं 10 ॾींहं जेको आहे मथे जीअं क़ुरान हकीम बयानु कयो आहे त 4 महीना 10 ॾींहं औरत पंहिंजी इद्दत कंप्लीट कंदी। त जे औरत जो मुड़ुसु मरी वियो इस्लामी तारीख़ जी इब्तिदा में, त पोइ भले उन महीने जे अंदरि 29 महीनो बि अचे, 30 महीनो बि अचे, त पोइ उहा औरत 4 महीना 10 ॾींहं पूरा वेंदी।